أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد اليوم تجزى كل نفس بما كسبت لا ظلم اليوم إن الله سريع الحساب صدق الله العلي العظيم درود شريف पढ़ो اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे इन ई आयत जे अंदरि क़यामत जे ॾींहं जो हिकिड़ो मंज़र उम्मत मुहम्मदीअ जे आॾो रखियो आहे, बयानु फ़रमायो आहे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जे आॾो बाना जहिड़ा अमल खणी ईंदा ओहिड़ो बदिलो पाईंदा। अल्लाह तबारक व ताला फ़रमायो अल-यौम तुजज़ा कुल्लु नफ्सिन बिमा कसबत, तव्हां जहिड़ी कमाई खणी ईंदव तव्हांखे ओहिड़ो बदिलो ॾींदासीं। ला ज़ुल्म अल-यौम, अल्लाह ताला उन वक़्तु ऐलान करे फ़रमाईंदो अॼु असांजे तरफ़ खां तव्हांजे मथां ज़रे बराबरि बि ज़ुल्म न थींदो। इन अल्लाह सरीउल हिसाब, क़ुरान पाक फ़रमायो त अल्लाह तबारक व ताला जल्दी हिसाब करे वठंदो। हिसाब करण में ॾाढो तकिड़ो आहे, बिना देरि हिसाब कंदो। जॾहिं इहे अल्फाज़ क़ुरान पाक जा ॿुधासीं ऐं पढ़ियासीं त ज़हन जे अंदरि हिकिड़ो ख़दशो पैदा थियो सवाल सिखण जे लाइ त जंहिं बि शइ में जल्दबाज़ी कबी आहे उन में ग़लती थींदी आहे। जेको बि कमु तकड़ में कबो आहे, जल्दी करण जी कोशिशि कबी आहे, उन में का न का कमी रहिजी वेंदी आहे, का न का ख़ता थी पवंदी आहे। अल्लाह तबारक व ताला त यकीनन ख़ता खां कमीअ खां पाक आहे। पोइ अल्लाह तबारक व ताला जो हिसाब तकड़ में कंदो ऐं फ़रमाईं ला ज़ुल्म अल-यौम, ज़ुल्म बि न थींदो। त पोइ उन हिसाब जो अंदाज़ तरीक़ेकार आख़िर कीअं हूंदो? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ज़ुल्म जा ॿ मतिलब आहिनि। हिकिड़ो ही त बंदो ॾोहारी साबित थिए, पोइ उनखे सज़ा मिले, पर सज़ा में उनखे एतिरी सज़ा मिली वञे जेतिरा उनजा ॾोह न हुजनि, कुझु वधीक मिले। अल्लाह साईं फ़रमायो ईअं बि कोन थींदो। जेतिरा ॾोह ओतिरी सज़ा, वधीक बि न मिलंदी। कावड़ हूंदी आहे त चंबो हिकिड़ो हणिबो हिकिड़ो आहे, पर कावड़ में ॿ लॻी वेंदा आहिनि। सोटी हणिबी हिकिड़े खे आहे, कावड़ हूंदी आहे त भरिसां वारे खे बि लॻी वेंदी आहे। दुनिया में ईअं चवंदा आहियूं त सुकनि जे आड़ में सावा बि सड़ी वेंदा आहिनि। अल्लाह साईं फ़रमाए थो ला ज़ुल्म अल-यौम, जेतिरी तव्हांजी सज़ा ॾोहनि जी ठहंदी ओतिरी मिलंदी, वधीक न मिलंदी। सज़ा जो ॿियो मतिलबु हीउ बि हूंदो आहे त जंहिं बंदे जो जेतिरो हक़ु नेकिन जो बणिजे पियो, कामयाबीअ जो बणिजे पियो, इनाम जो बणिजे पियो, पर उनखे ओतिरो न मिले, थोरो खुटाए मिले। असां वटां ईअं थींदो आहे, असां वटि जॾहिं घणाई थी पवंदी आहे, असां वटि विरासत जो सिलसिलो अचे त बि असां हक़दारनि खे पूरो न ॾींदा आहियूं, खुटाए ॾींदा आहियूं, कस कोर कंदा आहियूं, बचत कंदा आहियूं। अल्लाह साईं फ़रमाए थो असां वटि इहो बि ज़ुल्म कोन्हे। इनखे अल्लाह साईं फ़रमायो मां ज़ुल्म थो सम्झां, जंहिंजो जेतिरो हक़ु हूंदो उनखे ओतिरो मिलंदो। जेतिरो इनाम हक़ु हूंदुसि, जेतिरी जन्नत जो दर्जो तबिको हक़ु हूंदुसि, ओतिरो मिलंदुसि। उन में खोटी न थींदी, खोटी असां वटि ज़ुल्म आहे। त इन इहे अंदाज़ खे जॾहिं ॾिठोसीं, पढ़ियोसीं, क़ुरान पाक जो मंज़र ॿुधोसीं, त ईअं सम्झ में आयो त लॻे थो त अल्लाह तबारक व ताला जे ज़ात वटि बि ईअं कानून आहे, को जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी कंदव असां वटां बि ओड़ी पाईंदव। इन अब्द ज़न्नी बि, हुज़ूर सलातो वसलाम फ़रमायो, हदीस क़ुदसी आहे ग़ालिबन, अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो त मां बाने जे गुमान वटि आहियां। बानो मूं में जहिड़ो गुमान कंदो मां ओड़ो आहियांसि। जहिड़ा अमल खणी ईंदो, जहिड़ी कंदो मूं सां मां कंदोमांसि ओड़ी। वॾा वॾा लफ़्ज़ चया अथई, इन्नहुम यकीदून कैदा व अकीदु कैदा। दुनिया जा माण्हू मुंहिंजे दीनदारनि जे मुक़ाबले में रिथूं रिथींदा आहिनि, मां बि रिथींदुमि। अल-यौम नंसाकुम कमा नसीतुम लिक़ा यौमिकुम हाज़ा, क़यामत जॾहिं असां बि चवंदासीं जीअं तव्हां दुनिया में असांखे विसारियो, अॼु असां बि विसारियो। लॻे थो जहिड़ी करणी तहिड़ी भरणी आहे हुते बि। अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फ़रमाए। बिल्कुलु ईअं आहे। सरसरी नज़र क़ुरान पाक जे मथां रखूं था त क़ुरान पाक मां इहा ॻाल्हि मालूम थिए थी त इंसानु जहिड़ो अल्लाह ताला जे ज़ात सां बर्ताव कंदो, ओड़ो ई अल्लाह तबारक व ताला वटां बि पाईंदो। थोरो मिसाल ॾींदो हलां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां इल्ज़ाम लॻो, ज़ुलेखा हयो,
कोठे में बंदि करे, हिकिड़े में पोइ ॿिए में पोइ टे में 7 कोठनि में बंदि करे पोइ चयईंसि त हलिया पाण ॾे सॾु कयईंसि। बुरे इरादे लाइ तव्हांखे हाणे सॼो वाक़ियो ज़हन में अची वियो। पर यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व ताला जो ख़ौफ़ कंदे उन खां वठी भॻो हिन माईअ पोयां कपिड़े खे छिकियुसि, कपिड़ो फाटी पियो, पर यूसुफ हिन खे हथनि मां निकिरी वियो। अॻिते हली करे इल्ज़ाम हयईं त हिन मूंसां बुराई कई आहे। इन इल्ज़ाम जे ॾोह में यूसुफ अलैहिस्सलाम खे अदालत में आंदो वियो, सज़ा लागू थी थिएसि। यूसुफ चवे थो त मां अहिड़ो ॾोह कोन कयो आहे। अल्लाह तबारक व ताला खां घुरे बि थो, मुंहिंजा रब सिजनु अहब इलैया मिम्मा यदऊननी इलैहि, इन्हनि मायुनि जे मकर खां पनाह थो घुरां, अहिड़े इम्तिहान में न फसाए, पोइ जे जेल ॾींहुं त उहो क़बूल आहे। हिन इम्तिहान में न जेल वारे में विझी त उहो क़बूल आहे। चलो फ़ैसिलो जॾहिं थिए थो त फ़ैसिलो फिरंदे फिरंदे हिकिड़े ॿार ते थो अचे। ॿार थो चवे नंढो ॿार आहे बंधड़नि में ॿधल, इहो बंधड़नि में ॿधल ॿार फ़ैसिलो थो करे त बाबा हिन जे कमीस खे ॾिसो, जे कमीस अॻियां फाटल अथसि त यूसुफ ॾोही आहे, जेकॾहिं कमीस पोयां फाटल अथसि त यूसुफ सचो आहे। क़ुरान फरमायो फलम्मा रआ कमीसहु कुद्द मिन दुबुरिन क़ाल इन्नहु मिन कैदिकुन्न, जॾहिं कमीस ॾिठऊं त पोयां फाटल हुई। इल्ज़ाम एतिरो हुयो त यूसुफ ज़ुलेखा खे पंहिंजे तरफ़ छिकियो आहे ज़िना जे इरादे सां, बसि जवाब बि एतिरो ई। अब कमीस ॾिसोसि पोयां जो फाटल आहे त यूसुफ सचो आहे, अॻियां फाटल आहे त माई सची आहे। ॾिठऊं त कमीस पोयां फाटल हुई, यूसुफ जे सफ़ाईअ जो ऐलान थी वियो। जेतिरो इल्ज़ाम ओतिरी सफ़ाई। इन ॻाल्हि ते पिया हलूं, अॻिते तवजो हुजे त अल्लाह तबारक व ताला बि ॼण त असांखे सेखारे पियो त जहिड़ी करणी ओड़ी भरणी अथव, जीअं कंदव ओहिड़ो पाईंदव मूं वटां। अञा अॻिते था हलूं। बीबी मरियम हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा बच्चो पैदा कयो आहे बिना मुड़ुस जे। अजीब कारनामो आहे, बिना मुड़ुस जे काई औरत बच्चो कीअं थी ॼणे सघे भला? जॾहिं त कंहिं मर्द सां मिलंदी पोइ बच्चो पैदा थींदो। दुनिया जो उसूल इहो आहे, जेसि ताईं मर्द औरत मिलनि नथा तेसि ताईं बच्चो पैदा न थींदो आहे। बीबी मरियम ते इल्ज़ाम लॻो, माण्हू चवनि था अजीब अजीब लफ़्ज़, या उख़्त हारून मा कान अबूकी इम्रा सौइन व मा कानत उम्मुकी बग़िया, ए हारून जी भेण मरियम तूं कंहिं ते वई आहीं? न तुंहिंजो अबो अहिड़ो हो, न तुंहिंजी माउ अहिड़ी हुई, तूं कंहिं ते वई आहीं? ॿार किथां आंदी? इहे लफ़्ज़ माण्हुनि जा मेणा, माण्हुनि जा सुवाल बीबी मरियम खे भोरे था वॼनि। चवे थी क़ालत या लैतनी मितु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नस्यम मनसिया, काश हिननि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पहिरियां मरी चुकी हुजां हा, गुम थी चुकी हुजां, माण्हुनि जे ज़हननि तसवुरनि मां, ख़ाकनि मां ऐं फ़िक्रनि मां निकिरी चुकी हुजां त मुंहिंजे लाइ उहो भलो। आज़माइश इम्तिहान, लफ़्ज़ केॾा ॿुधणा अथसि, तूं त अहिड़ी किथां थी आहीं? तुंहिंजो पीउ मां अहिड़ा कोन हा, ओ हारून जी भेण, अलाए केॾा केॾा नाला वरितोंसि, पीउ मां ॾे आया, उहे कहिड़ो को अहिड़ा कोन हा, तूं किथां आंदो? जॾहिं त चवे पई वलम यमससनी बशरन वलम अकु बग़िया, न मां बुरी आहियां, न मूंखे कंहिं मर्द हथु आयो आहे, पर न ॿुधनि से थोरा ई पिया। इल्ज़ाम में खोड़ सारी क़ौम गॾिजी करे इल्ज़ाम आयुसि। अल्लाह तबारक व ताला जवाब बि ओड़ो थो ॾे, हिकिड़े नंढे ॿार जे ज़रिए फ़ैसिलो थो करे। कहिड़ो ॿार? इहो संदसि जेको बच्चो पैदा कयो अथई पेट मां। चवे थी त हिन ॿार खां फ़ाशारत इलैहि, इन ॿार ॾे इशारो कयईं त इन खां पुछो। माण्हू था चवनिसि कैफ़ नुकल्लिमु मन कान फ़िल महदि सबीया, पढ़ाई थी असांखे बंधननि में ॿधल ॿार जेको पींगे मुंहिंजो उहो कीअं ॻाल्हाईंदो आहे? अञा माण्हुनि जो ईअं चवण ऐं ॿार थो ॻाल्हाए। क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबिया। हाणे क़ौम सॼी इल्ज़ामनि में बूछाड़ कई, सवालनि जी सॼी क़ौम इल्ज़ाम तराशे में गॾु हुई, सॼी क़ौम पई ॻाल्हाए, हेॾी वॾी तक़रीर थी वई, तूं त अलाए कहिड़ी थी पई आहे, तुंहिंजो पीउ मां अहिड़ा कोन हा, हारून बि कोन हो, हारून जी भेण, तूं कीअं ईअं थी? एॾी वॾियूं तक़रीरूं कयूंसि त हाणे हे ॿार शायदीअ में बि तक़रीर थो करे। इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबिया वजालनी मुबारकन ऐनमा कुन्तु व औसानी बिस्सलाते व ज़काते मा दुम्तु हय्या व बर्रम बिवालिदती व लम यजालनी जब्बारन शक़िया व सलामु अलैया यौम वलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। एॾी वॾी तक़रीर कई त बाबा तव्हां फ़िक्र न कयो, बंधननि में ॿधल ॿार ज़रूरु आहियां, पर अलाह जो नबी थींदुसि, मूंखे किताब मिलंदो आसमानी, पीउ मां जो फर्मा बरदार हूंदुसि, सलामतीअ सां ज़िंदगी गुज़ारींदुसि, सलामतीअ सां ईमान सलामतीअ सां मरंदुसि,
मुंहिंजे माउ जे मथां इल्ज़ाम न ॾियो, मुंहिंजी माउ सही सलामत आहे, पंहिंजे ज़बान ते पंहिंजे कौल ते सची आहे। इल्ज़ाम हणण वारा तक़रीर पिया कनि त शाहिदीअ में बि तक़रीर हुई। तवजो आहे। अञा थोरो मिसाल ॾियांव। अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदीअ सां जेको अंदाज़ो रखियो आहे उहो ॾाढो निरालो आहे, छो त संदसि हबीब बि ॾाढो प्यारो आहे, त उनजे करे उनजी उम्मत बि प्यारी आहे। अल्लाह तबारक व ताला ॼण त इन इहा अंदाज़ मां सम्झाए पियो, माना हो जहिड़ी करणी तहिड़ी भरणी अथव मूं वटि बि। हिक ॿिए में दुनिया में चवंदा आहियो जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, मूं वटि बि ज़रा अहिड़ी ॻाल्हि अथव, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी कंदव ओहिड़ी कंदोमांव, जहिड़ा थींदव ओहिड़ो थींदुसि तव्हां सां। ज़रा थोरो मिसाल ॾियां। मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जे तौबह जो वारो आयो। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम चए पई त अलाह साईं असांखे माफ़ कर। अलाह साईं फरमायो ईअं कीअं माफ़ी क़बूल कंदुसि? फ़क़ुतुलू अनफुसकुम, फ़क़ुतुलू अनफुसकुम, हिक ॿिए खे क़त्ल कयो। साईं हिक ॿिए खे क़त्ल कयूं? हा हा, मां बि ॾिसां त कीअं था पाण खे क़त्ल कयो, दुनिया बि ॾिसे भले। साईं पोइ कीअं क़त्ल कंदासीं? चए भले राति गुज़रे ॾींहुं थिए, मां ककर मथां बीहारींदुसि, उहो ककर ॾींहं खे धीमो कंदो, रोशनी सिज खे अंधारीअ में मटाईंदो, ऊंदहि थींदी, पोइ तव्हां हिक ॿिए खे मारियो। जेको मरी वियो उनजी तौबा बि क़बूल, जंहिंखे धकु लॻो मरंदे मरंदे बचो उनजी बि तौबा क़बूल। साईं क़ुर्बान वञा, इहो कहिड़ो तौबा जो तरीक़ो आहे? चए हा तव्हां बि त मूंसां अहिड़ी कई न। मूसा अलैहिस्सलाम तव्हां ॾे किताब तौरात खणी आयो हो, त पोइ तव्हां बि चयो मूसा अलैहिस्सलाम खे त असां बि कोन मञींदासीं जेसीं ताईं लन नुअमिन लका हत्ता नरल्लाह जहरतन, कोन मञींदासीं मूसा तोखे जेसीं ताईं ख़ुदा खे सिधो सूं साम्हूं न ॾिसूं। अल्लाह ताला पाण असांखे न चए त पोइ मूसा अलैहिस्सलाम तव्हांखे तूर सिना जबल ते वठी आयो, अल्लाह ताला तव्हां सां ॻाल्हायो, पर त बि तव्हां चओ त न इहो आवाज़ु अलाए कंहिंजो आहे, असां ॾिसूं अल्लाह ताला खे, त पोइ तव्हां बि चओ पिया त ॾिसी अऊं पोइ मञींदासीं। अल्लाह साईं फरमायो मां बि तव्हांजो खून ॾिसी करे पोइ तौबा क़बूल कंदुसि। विड़ो हिक ॿिए सां, मारियो हिक ॿिए। उन्हनि बि दलील घुरियो, अल्लाह ताला बि खून जो दलील घुरियो। पर जॾहिं उम्मत मुहम्मदी जो वारो आयो, अल्लाहु अकबर, अल्लाह साईं फरमाए थो फला तालमु नफ्सुम मा उख़्फ़िय लहुम मिन क़ुर्रति आयुन, हिननि खे कहिड़ी ख़बर मुंहिंजे महबूब जे उम्मतनि खे त हिननि जे अखियुनि जो ठार मां जन्नत में छा छा लिकाए रखियो आहे, हिननि खे कहिड़ी ख़बर। साईं तौबा कीअं क़बूल कंदो आहे? फरमाई इन अल्लाह युहिब्बु तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन, तौबा करणु तव्हांजो कमु आहे। कहिड़ी तरह सां था कयो इहो तव्हां ते छॾियो अथमि, जीअं बि कयो। तौबा करणु तव्हांजो कमु आहे, क़बूल मुंहिंजो कमु आहे। साईं कीअं भला? चए मुंहिंजो महबूब क़ुरान पाक खणी करे तव्हां ॾे आयो, तव्हां दलील कोन घुरियोसि। अब असां चयो त दलील ॾे, त पोइ सॼे क़ुरान पाक में इहा ॻाल्हि कोन्हे। दुनिया जे मुशरिकनि हुज़ूर सलातो सलाम जन सां मुख़्तलिफ़ तरहनि सां मुआदा अटकाया, चयो हुउसि नऊज़ बिल्लाह कुझु लफ़्ज़ साहिरा मजनून नऊज़ बिल्लाह, अल्लाह सां उहे ज़बानूं शल करे जेके हुज़ूर जे बारे में अहिड़ियूं उथलनि, उन्हनि चयोसि, पर जेके ताबेदार आहे उन्हनि कुझु बि कोन घुरियोसि। हुज़ूर जन चवंदा विया, ही कुसंदा विया, हुज़ूर जन फरमाईंदा विया, ही कुसंदा विया, झुकंदा विया, छॾींदा विया पंहिंजूं अरदायूं, ईमान आणींदा विया, तौबा ताब थींदा विया, दीन ते इस्तिक़ामत कंदा, मज़बूत थींदा विया। पोइ हाणे गुनाहगार बानो आहे। हज़रत उमर सिंह रज़ी अल्लाह ताला अन्हु जी इब्तिदा ॾिसो, क़ौम जो ज़बरदस्त जब्बारीन बानो हो, वेड़ो ऐं ॾाढो हो, पर अल्लाह जे रसूल जे क़दमनि में जॾहिं झुकियो त कुझु दलील कोन घुरियईं, साईं सभु कुझु छॾे आयो आहे। ईअं हिक हिक जी इब्तिदा ॾिसो, इहे पहिरियां इब्तिदा में छा, पर हुज़ूर जे रंग में जॾहिं आया, रंग लॻो न तॾहिं सफ़ा अहिड़ा थी विया जो क़ुरान उन्हनि जे ताईद में पियो नाज़िल थिए। अल्लाह ने फरमायो तव्हां भले कंहिंखे बि न ॾसियो, भले जॾहिं दुनिया खां लिकियल हुजो, भले तव्हां ज़बान सां बि न चओ रब्बना ज़लमना अनफुसना, न चओ, भले दिली दिल में रुगो पेशेमान हुजो, दिली दिल में ख़ामोशीअ सां मूंखां शर्मसार थी करे पंहिंजे ॾोहनि ते माफ़ी घुरो, मां उते माफ़ करे छॾींदुसि। साईं पोइ असां ते एॾी महिरबानी छो? हुननि खे चयो त हिक ॿिए खे मारियो, हुननि दलील घुरियो त तो दलील घुरियो, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। असां सां ईअं छो? चए तव्हां बि मुंहिंजे महबूब सां हिसाब कोन कयो, मां बि तव्हां सां हिसाब कोन कयो। अल्लाह से अञा त फरमायो फला तालमु नफ्सुम मा उख़्फ़िय लहुम मिन क़ुर्रति आयुन, तव्हांखे कहिड़ी ख़बर त तव्हांजे अखियुनि जो ठार मां छा छा रखियो आहे। अखियुनि जो ठार, साईं जन्नत वेंदासीं त पोइ जन्नत में त दिलि ख़ुशि थिए, दिलि जो ठार हुजे न, मन जो ठार हो न, अखियुनि जो ठार कीअं? चई कोन सम्झो आहे, उसूल इहो ॾिनो हुयुमि न त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। साईं पोइ सम्झायो भला। अल्लाह से फरमायो दुनिया जे अंदरि जंहिंखे बि दीन ते इस्तिक़ामत कंदे बर्दाश्त ऐं सहब करणी पवंदी आहे, उनजी दिलि ज़रा झुरंदी आहे, सूरनि में ज़रा भोरा भोरा थींदो आहे,
तकलीफ़ थींदी अथसि, दीन ते इस्तिक़ामत कंदो त कुझु बर्दाश्त करणी पवंदसि। पोइ जेको उन ॾुखनि ऐं सूरनि सां मुक़ाबिलो कंदो आहे, सहप ऐं बर्दाश्त रखंदो आहे, उन खां निंड उॾामी वेंदी आहे, निंड न ईंदी आहे। पियो त हूंदो आहे अखियूं ॿूटियूं, पर सॾु कयो न, हा जी हो सॾु थियो न, जवाबु मिलियो न, अबा तूं त सुतो पियो आहीं, यार इन्हनि सूरनि में निंड किथे थी अचे। उन्हनि जूं अखियूं ॻाढ़ियूं हूंदियूं आहिनि, निंड फिटल हूंदी आहे। अलाह जी फरमाए थो, मुंहिंजे दीन ते इस्तिक़ामत जे करे तव्हां निंडियूं फिटायूं, अखियूं तव्हां जूं सड़नि पियूं निंड न करण जे करे, पोइ तॾहिं जॾहिं तव्हां जन्नत में ईंदव न, अहिड़ा मंज़र, अहिड़ियूं नेमतूं, अहिड़ियूं ख़ुशियूं ॾींदुसि जो तव्हां जूं ठरंदियूं बि अखियूं। तकलीफ़ बि अखियुनि खे मिली वयव त ठारींदुसि बि अखियूं, पर मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते ताबेदारी कंदे, उन ते दुरूद पढ़ंदे, उन जे हुक्मनि जी, उन जे शरीयत जी इताअत कंदे ज़िंदगी गुज़ारे दिलि खे सदमा पहुता हुआ, त पोइ क़यामत जॾहिं मूं वटि ईंदव त मां पंहिंजी ज़ियारत कराए ठारींदी हुई तव्हांजी दिलियूं ठारींदुसि। तॾहिं त लहुम क़ुलूबुन ला यस्माऊन बिहा वलहुम आयुनुन। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में अजीब अजीब लफ़्ज़ फरमाया, ज़रा उसूल ॾिसजे थो त ईअं आहे ॼण त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। पोइ मुंहिंजा भाउ, हिते मां हीअं चवां त मूंखे ठहे थो, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। असां न दुनिया में जंहिंसां जहिड़ी कंदा आहियूं त बदिलो ओहिड़ो मिलंदो आहे, पंहिंजे रब करीम सां जहिड़ी कंदासीं पोइ बदिलो ओहिड़ो न मिलंदो। दुनिया में अञा माण्हुनि खां असां लिकी वेंदा आहियूं, अबा निमाज़ कोन पढ़ी, यार कपिड़ा पलीतो आहे, बहानो करे जान छॾाए वियासीं, पोइ उन मथे रब करीम खां कहिड़ो बहानो करे जान छॾाईंदासीं। हितां जे माण्हुनि खां लिकी वेंदा आहियूं, अबा रोज़ो कोन रखी, यार कुझु आरज़ो आहे, तॾहिं अॻिलो चुपी थी वेंदो, अदा मरीज़ आहे त शरीयत इजाज़त ॾिनी आहे। अलाह से फरमाए थो, मूंखां कीअं जान छॾाईंदे, मूंखे तुंहिंजे अंदर जी ज़रे ज़रे जी ख़बर आहे, कहिड़ो आरज़ो अथई, कहिड़ी पलीती हुई, त पोइ इते तूं धोखेबाज़ी थो करीं। होशियारी कजां, क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं असां बि तोखां मुंहुं मोड़ियोसीं न, तुंहिंजो इंतज़ारु हूंदो, उमेदु हूंदी, आसिरो हूंदो त मूंखे हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी बख़्शिश सिफ़ारिश नसीब थींदी, पोइ न कूड़नि ॾटनि ऐं दिलासनि ते आसिरो थो करे अची। यादि कजां, मतां मां पंहिंजे महबूब खे तुंहिंजे लाइ सिफ़ारिश जी इजाज़त ई न ॾियां, तूं बि धोखो थो करी, उते मां बि मतां ॾियां। अल्लाहु अकबर। अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला फरमाया त क़यामत जे ॾींहुं खोड़ ई माण्हू अहिड़ा हूंदा जेके अल्लाह तबारक व तआला जे नज़र रहमत खां महरूम हूंदा। छाजे करे? हिते धोखेबाज़ी कंदा हा न, कुदरतनि उते बदिले में उहा शइ मिलंदनि। पोइ यार जेको सही सघे न, इहे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, त पोइ उहो भले करे। जेको न सही सघे त ख़ुदा रा पंहिंजूं अरदायूं छॾे अल्लाह ताला जी ज़ात सां सचो थिए। सॼी दुनिया सां माण्हू ॿियाई करे वेंदो आहे, पंहिंजे रब सां न करे सघंदो। कसम ख़ुदा जो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बि न करे सघंदो। क़यामत जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿाननि जा सॼा अमल पंहिंजे हबीब जे आॾो कंदो। हिन महिल बि क़ुरान शाहिद आहे, हदीस शाहिद आहे, असांजा अमल हर जुमे ते हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो पेश थींदा आहिनि। हुज़ूर सलातो सलाम जन तस्दीक़ कंदा आहिनि, ठपो हणंदा आहिनि, पोइ क़बूलियत पवंदी आहे। जे नथा हणनि ठपो त अमल हिते ई वापसि मुंहं में लॻंदा। हदीसूं पढ़बियूं, क़ुरान पढ़बियूं, दलील ॾिबा, वक़्तु लॻंदो, तंहिं करे एॾां नथा वञूं। इहा तस्दीक़ तॾहिं थींदी जॾहिं असां वटि कुझु हूंदो। जेकॾहिं कुझु बि कोन्हे, अरदायूं हूंदियूं, त पोइ मुंहिंजा भाउ कुझु बि पले कोन पवंदो। हीउ दामन असांजो ख़ाली हूंदो, हीअ हथ असांजा ख़ाली हूंदा, हीउ दफ़्तर, हीउ अमाल नामो असांजो ख़ाली हूंदो। ईअं पिया आसिरे ते ख़ाली उमेदुनि ते रहंदासीं। जीअं न दुनिया में को माण्हू फ़सुल बि न पोखे, पोइ चवे त मुंहिंजो फ़सुलु वाह जो लहंदो। भाई तो पोखियो ई कोन्हे, लहंदो कीअं? ईअं ख़ाली ॾटा शैतान जा ॾिनल त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि, बसि सिफ़ारिश कंदा। हुज़ूर जन पाण चवनि था कुझु खणी अचिजो, तव्हां त मां तव्हांजी सिफ़ारिश करण जहिड़ो थियां। हथे ख़ाली न आहे अचिणो, असां चवंदा त पाण आहिनि, पाण कोन्हे भाऊ, लिहाज़ा असांखे कुझु करिणो पवंदो। हीउ लफ़्ज़ क़ुरान पाक जा असांखे वरी वरी मुतनब्बे था कनि त कुझु करे अचो, कुझु खणी अचो, कुझु करे अचो, कुझु माफ़ी वठी अचो, कुझु रोई अचो, कुझु रड़ी अचो, हक़ अदा करे अचो। जिते खुटो उते अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अॻियां कंदो। ईअं न हुजे त कुझु बि न हुजेव, ख़ाली उमेदूं कयो, ख़ाली उमेदुनि ते कमु कुझु बि कोन थींदो आहे। अल्लाह पाक चल तव्हां असांखे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिद